नौशा फ़िरोज़ ज़िले नौशा फ़िरोज़ जे ॻोठ कोड़े जा भाण जे रहवासी ॿिनि भेनरुनि सौतेले भाइरनि जे मबैना ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ रिज़्क़ लबारो एहतिजाज कंदे इंसाफ़ जी अपील कई आहे। मुतासिर औरतुनि साइका अयाज सोलंकी सईदा सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदन सौतेला भाइर मास्टर एजाज सोलंकी इब्रार इब्राहिम इकरार नूर मोहम्मद जोगो ऐं दानिश घणे अरसे खां खेनि हिरासत करे रहिया आहिनि ऐं बार बार जान खां मारण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। साइका सोलंकी ॿुधाए त हू संदसि भेण ते अॻ ई कातिलाणो हमलो करायो वियो हो जंहिंमें हू ज़ख़्मी थी चुकियूं आहिनि। हुन चयो त जेकॾहिं मुस्तक़बिल में साण को बि नाख़ुशगवार वाक़ियो पेश आयो त उन ज़िम्मेवार मास्टर एजाज सोलंकी फ़रीदा रियाज़ सोलंकी ऐं शाहिदा असलम सोलंकी हूंदा। मुतासिर भेनरुनि वधीक चयो त संदसि सौतेलियूं भेनरूं फ़रीदा रियाज़ सोलंकी ऐं शाहिदा असलम सोलंकी बि हिन मामले में संदसि ख़िलाफ़ बीठल आहिनि जंहिं सबबि खेनि ज़हनी अज़ियत खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। संदन चवण मूजिबि जवाबदार संदन मरहूम वालिद जे पेंशन जी रक़म ते कब्ज़ो करे रखियो आहे। खेनि संदन जाइज़ मिल्कियत मां हिसो ॾियण खां में इनकार करे रहिया आहिनि। एहतिजाज दौरान मुतासिर भेनरुनि SSP नौशा फ़िरोज़ IG सिंध ऐं वॾे वज़ीर सिंध खां अपील कंदे चयो त खेनि फ़ौरी तौर तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, वाक़िए जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं खेनि संदन क़ानूनी हक़ ॾियारे वञे त जीअं हू इज़त ऐं सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।